अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जो चैप्टर नंबर 2 जो पहिरियों टॉपिक। ही टॉपिक आहे नेचुरल नंबर्स एंड होल नंबर्स। नेचुरल नंबर्स माना कुदरती अदद एंड होल नंबर्स माना सॼा अदद। सभ खां पहिरियां अचूं कुदरती अदद नेचुरल नंबर। कुदरती अदद नेचुरल नंबर्स के स्टार्ट करण खां अॻु में बि असां जेकॾहिं चऊं त बाबा नंबर्स जी ज़रूरत छो पई। नंबर्स जी ज़रूरत पई काउंटिंग लाइ। ऐं काउंटिंग किथां खां स्टार्ट थींदी आहे? काउंटिंग स्टार्ट थींदी आहे 1 2 3 मतिलबु 1 खां स्टार्ट थींदी आहे। थोरो अञा पोइ जेकॾहिं मां असां अचूं शुरू में जॾहिं ही सभु शइ शुरू थी त तॾहिं बि माण्हू ज़रूरु काउंट कंदा हूंदा। पोइ काउंट कीअं कंदा हुआ उन वक़्तु? सपोज़ कंहिं वटि बकरियूं आहिनि या रिढूं आहिनि या का बि शइ आहे, उन्हनि खे उहो काउंट कीअं कंदा? उन्हनि खे काउंट करण लाइ हू छा कंदा? हिकु शइ जे लाइ हिकिड़ी लकड़ी खणंदा। जेकॾहिं 2 शयूं आहिनि त 2 लकड़ियुनि जा टुकड़ा, लकड़ियूं थी वयूं, हॾियूं थी वयूं। जेकॾहिं 3 शयूं आहिनि 3 टुकड़ा खणंदा नंढा। जेकॾहिं 4 शयूं आहिनि त 4। पर जेकॾहिं 20 हुजनि, 80 हुजनि, 100 खां मथे हुजनि, पोइ या वरी हू छा कंदा? कंहिं जॻह ते हिकु शइ जे लाइ 1 लीको पाए छॾींदा, 2 शयुनि जे लाइ 2 लीका पाईंदा, 3 शयुनि जे लाइ 3 लीका पाईंदा, 4 जे लाइ 4। हाणे जेकॾहिं 15 20 30 100 खां मथे हुजनि त माना हू ओतिरा लीका पाइनि रखी छॾनि। पोइ लीकनि सां भेटींदा शयूं, जेतिरा लीका आहिनि छा हू बि ओतिरा आहिनि, माना ॻणप ईअं थींदी। ऐं इहा ॻणप ॾाढी ॾुखी आहे। जॾहिं नंबर इन्वेंट थिया त कुझु सिंबल रखियाऊं 1 2 3 4 5 6 7 8 9। पोइ हिन खे अरेंज करे बेस 10 में असां केतिरो वॾो बि नंबर ठाहे सघूं था। हिन जो मतिलबु 1 लीक, हिन जो मतिलबु 2, हिन जो मतिलबु 3, हिन जो मतिलबु 4। अहिड़े तरीक़े सां पोइ ही टोटल असां वटि 9 सिंबल मिलिया। घणा सिंबल मिलिया? 9 सिंबल, जंहिंखे अरेंज करे केॾो बि वॾो नंबर लिखी सघूं, काउंट करे सघूं। ऐं स्टार्ट 1 खां पियो थिए त पोइ चयूं बाबा इहे जेके नंबर आहिनि असां वटि कुदरती नंबर आहिनि, माना नेचुरल नंबर आहिनि। 1 2 3 4 5 6 अप टू सो ऑन। हाणे नंढे में नंढो नंबर त असांजो 1 आहे, पर वॾे में वॾो नंबर असांखे ख़बर ई न आहे, एंड ख़बर न आहे किथे था थियनि। ऐं काउंटिंग बि असां 1 खां कंदा आहियूं, 1 2 3 अहिड़े हिसाब सां। त हिन नेचुरल नंबर्स खे असां काउंटिंग नंबर्स बि चवंदा आहियूं, कंहिं क्वांटिटी खे काउंट करण लाइ। ठीकु आहे। पोइ नेचुरल नंबर्स जी इन्वेंशन थी वई, ही सभु शइ थी वई। उन खां पोइ हलंदे हलंदे सोचूं त भला जंहिं वटि कुझु बि न हुजे उनखे कीअं ज़ाहिर कयूं? सिंबल असांजो काउंटिंग स्टार्ट थिए थी 1 खां, पर मां चवां त बाबा फिलहाणे वटि का बि शइ कोन्हे, त उनखे असां कीअं ज़ाहिर कयूं, शो कीअं कयूं सिंबल में? जंहिं वटि कुझु बि न हूंदो त उनखे असां 0 सां शो कयूं। ठीकु आहे, 0 सां छो कंदासीं? हाणे जॾहिं 0 अची वियो त माना हिननि शयुनि में हिकिड़ी ॿी शइ बि अची वई, माना 1 खां हिकिड़ी नंढी शइ बि आहे। 1 खां नंढे में नंढो सिंबल असांखे मिली वियो 0। त हाणे असांजो ही कुदरती अदद त ख़तमु, मतिलबु हिननि में हिकिड़ो नओं मेंबर अची वियो। नओं मेंबर एड करे हिन सां बाबा नंढे में नंढो हाणे नंबर 0 आहे, हिन सां असां 1 2 3 बाक़ी सभु नेचुरल नंबर जेके बि आहिनि पूरा लॻाए छॾियासीं। बाबा हाणे हे सेट त चेंज थी वियो। हाणे हिन खे छा चऊं? पोइ असां चयोसीं बाबा हाणे असांजा नंबर जेके आहिनि उहे पूरा थी विया। असांखे हिकिड़े 0 जी घुर्ज हुई, उहो बि मिली वियो, हे नंबर असांजा पूरा थी विया। हाणे सभु नंबर हिते आहिनि, सॼा नंबर हिते आहिनि। इन करे इनखे असां चयोसीं होल नंबर्स, माना नंबर असां वटि पूरा थी विया। नेचुरल नंबर ऐं होल नंबर में फ़र्क़ु कहिड़ो आहे? बाबा नेचुरल नंबर 1 खां था स्टार्ट थियनि, होल नंबर 0 खां। ॿिन्हिनि जी एंड पॉइंट असांखे ख़बर न आहे, फ़र्क़ु इहो आहे। नेचुरल नंबर में नंढे में नंढो नंबर 1 आहे, होल नंबर में नंढे में नंढो नंबर 0 आहे। नेचुरल नंबर्स खे n सां ज़ाहिर कंदा आहियूं, होल नंबर्स खे छा सां? w सां ज़ाहिर कंदा आहियूं। उम्मीद आहे तव्हांखे नेचुरल नंबर्स ऐं होल नंबर्स सम्झ में आयो हूंदो। अस्सलाम।